अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवांजे पसंदीदा प्रोग्राम टिपिकल टॉक सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, टिपिकल टॉक असांजो प्रोग्राम डेली मोशन ते अपलोड थींदो आहे, धरती टीवी जे पेज ते अपलोड थींदो आहे। तव्हांजा कमेंट्स हुन ते अचनि था ऐं सोशल मीडिया ते माशाल्लाह सां असांजो प्रोग्राम बिल्कुलु जेको रेटिंग में आहे, रैंकिंग में नंबर 1 अचे थो। तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां पसंदि कयो था प्रोग्राम खे। ऐं छो जो मुल्क में बिजली तमामु घटि आहे ऐं असां वटि ख़ासि करे सिंध में ऐं सिंध जे शहरनि में त बिजली आहे ई कोन, इन जे करे मुख़्तलिफ़ जेके दोस्त आहिनि उहे असांजो प्रोग्राम डेली मोशन ते ॾिसनि था। तव्हांजी वॾी महिरबानी। सोशल मीडिया जेका आहे उहा जेसीं ताईं असांजी नॉलेज में आहे त जेतिरे क़दुरु फ़ाइदेमंद आहे ओतिरे क़दुरु वरी नुक़सानकार बि आहे। अक्सर नौजवान असां ॾिठा आहिनि सॼी राति फेसबुक ते, व्हाट्सअप ते, मुख़्तलिफ़ वेबसाइट्स ते वेठा हूंदा आहिनि। सॼी राति गुज़री थी वञे, सुबुह थी थो वञे, न स्कूल वञी सघनि था, न कॉलेज वञी सघनि था, न कंहिं कमकार सां वञी सघनि था, न ड्यूटी करे सघनि था। इन ॻाल्हि खे ॾिसंदे असां सोशल मीडिया जा ई कुझु दोस्त हिते घुराया आहिनि जिन जो कमु रुॻो 24 कलाक सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ शयूं अपलोड करणु आहे। पंहिंजा सेल्फी जेके कढनि था, पंहिंजा फ़ोटू उहे अपलोड कनि था। मुख़्तलिफ़ शयूं अगरि मानी खाइनि था त उनजो बि फ़ोटू कढी करे अपलोड कंदा फेसबुक ते। किथे बि वेठा आहिनि, कहिड़ी बि जॻह ते वेठा आहिनि। कल्ह त मां हिकिड़ो फेसबुक ते अजीब फ़ोटो ॾिठो जेको माण्हू बाथरूम जे WC जो फ़ोटू कढी बि फेसबुक ते अपलोड कयो ऐं उन ते हज़ारे लाइक्स मिलिया, उनखे बि ऐं मुख़्तलिफ़ कमेंट्स मिलिया। इन ॻाल्हि खे ॾिसंदे असां नौजवान घुराया आहिनि सोशल मीडिया जा जेके तमामु जेके चवंदा आहिनि त हॉट मतिलबु हुन जा यूज़र आहिनि। साईं, प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं था। हैलो, प्रोग्राम आहे टिपिकल टॉक। तव्हां 24 कलाक रुॻो जेकॾहिं इहो कमु कंदा आहियो त ॿियो कमु केरु कंदो असांजे मुल्क जो? असांजो मुल्क तरक़ी कीअं कंदो? ॿिया खोड़ आहे न, असां थोरो चेट करे वठो। हिकिड़ो मिंट सर, हे भला चरियो आहे छा तव्हां दोस्त? रुॻो खिले थो पंहिंजे लेखे ऐं ॻाल्हाए थो वेठो? दोस्त न आहे, मुंहिंजो पीउ आहे। इहो पीउ आहे तव्हांजो? हा। पोइ पीउ सां ईअं बीठा हो तव्हां? ईअं फ्रेंडली माहौल आहे असांजो। फेसबुक फ्रेंड बि आहियो? फेसबुक फ्रेंड फेक आईडी ते। ॻाल्हि ॿुधो, फेसबुक साहब। अबा जी जी साईं, होश में अचो, छा हे निंड में आहियो? सॼी राति ॻाल्हायूं था यार, चैटिंग हले थी सॼी राति, कहिड़ो होश अचे माण्हू खे? न पर चैटिंग बि ज़रूरी त न आहे तव्हां सॼी राति वेही करे व्हाट्सअप ते ऐं फेसबुक ते पंहिंजो वक़्तु ज़ाया कयो, कुझु आराम बि कंदा कयो। जहिड़ो पीउ तहिड़ो पुटु। ॾिसो, मुंहिंजो हिकु उस्तादु अथव हिन फेसबुक हलाइण में। दिस इज़ माय टीचर। अच्छा, फेसबुक हलाइण में हीउ मुंहिंजो उस्तादु आहे। माना हूअं जेको आहे सो हिकिड़ो मिंट छा इहो कयो था? व्हाट्सअप अची वियो आहे। हा, मूंसां ॻाल्हायो था। अबे ॾे थोरो मैसेज। अच्छा, वॉइस। पीउ पुट खे ख़राबु कंदो आहे, पुट पीउ खे ख़राबु करे छॾियो आहे। मूंखे चई सेखार ख़राबु करो। ख़राबु त हुयो अॻु में न, तव्हां हुनखे हाणे या हेलो जानी, हिन वक़्तु मां दुबई लाइ रवानो पियो थियां, सफ़र पियो कयां, जहाज़ में वेठो आहियां। हा, माफ़ु कजांइ, दुबई न, कराची खां इस्लामाबाद पियो वञा। जी हा, उते कुझु मीटिंग आहे, कुझु बिज़नेसमैननि सां मीटिंग आहे। इहो छा वॉइस चैटिंग था कयो? छा था कयो यार तव्हां हिते? रियाज़ मलिक साहब सां मुंहिंजी मुलाक़ात आहे, थोरो बहरिया जे बारे में कुझु डिस्कस करणी हुई। अब नवाब छा थो वञे, कूड़ थो हणे? विच में ॻाल्हाए पोइ छा? हाणे इहो मूंखे कटणो पवंदो। कहिड़ी ख़बर त असां किथे? ॾिसो, मां इहो तव्हां पुछां थो, प्रोग्राम आहे असांजो टिपिकल टॉक, रुॻो बसि इहो ई करिणो आहे, चैटिंग करणी आहे, ॿियो को कमकार न आहे करिणो। जहिड़ो पीउ टरड़ो तहिड़ो पुटु टरड़ो। साईं, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इंजॉयमेंट आहे न ज़िंदगी माना छा आहे? इंजॉयमेंट। बाबा, हिननि खे ख़बर ई न आहे न, असां सोशल माण्हू, पढ़ियल लिखियल फैमिली आहे असांजी। अरे बाबा, हे ॾिसे थो न असांजी डिज़ाइनिंग, ॼण ॾरदारी मुंहं ते लॻी पई। टाकुर मिठो लॻो पियो आहे न, पोइ इहो वाक़ई तव्हां ख़राबु पियो अथई। इहो शइ पर कीअं लॻे थो तव्हां नक खे अंडरलाइन करे छॾियो? सेल्फी कढी करे ईअं मोकिल न। मोकिल हिकिड़ी पाण बि ॾिनी सेल्फी। पर ख़्यालु सेल्फी कीअं था कढो? या हे हाणे जो हाणे भई हागी आहे नी, रात वारी आहे नी। हा, ॾिसो, इहो फेसबुक या व्हाट्सअप या जेके बि वेबसाइट्स आहिनि त इहे माण्हू जी सहूलियत लाइ आहिनि, माण्हुनि सां राब्ते जे लाइ आहिनि, कम्युनिकेशन जे लाइ आहिनि। तव्हां छो हिनखे मिसयूज़ था कयो एतिरो? तोखे ख़बर ई न आहे जानी, तूं अगरि एड थियल हुजे कंहिंसां त तोखे ख़बर पए त फ्रेंडशिप छा थींदी आहे, एड छा थींदो आहे, निकिता ई न आहिनि। एड छा थींदो आहे, एड्स छा थींदो आहे, तोखे ख़बर ई न आहे।
मुल्क में हालत लगी पई आहे, महांगाई में माण्हू मरनि था, गुरबत में मरनि था, तव्हांखे रुगो सॼी राति चैटिंग करणी आहे। तव्हां को कमकार कंदा आहियो, को नौकिरी वग़ैरह कंदा आहियो? न पढ़ियल लिखियल फैमिली आहे, सोशल नेटवर्क असां यूज़ कंदा आहियूं मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि फैक्ट्रियुनि में हेॾे होॾे। पोइ मुख़्तलिफ़ बैंक्स में। तव्हांखे को शर्म हया नथो अचे त तव्हां बि को थी कमायो? असांखे चवनि कि तव्हां वेठा हुजो भली जा वेही खाओ। एड फेसबुक उन्हनि जो थेले में छा रखे थो? बैग छो खणी आया आहियो? बैग सॼो आईपैड, लैपटॉप, व्हाट्सएप, लाइन, डेली मोशन, फेसबुक, ट्विटर सभु इहे में ये सॼो नेट इहो भरियल आहे, नेट ई नेट आहे। सम्झो त हर नेटवर्क जो हिन में तोखे डिवाइस आहे, USB मिलंदी, डिवाइस मिलंदी। माना तव्हां छा ज़िंदगीअ जो मक़सदु ई सिर्फ़ु इहो आहे छा, इंटरनेट इस्तेमालु करणु ऐं 24 कलाक में को कम ई न आहे? ज़िंदगी का मकसद, ज़िंदगी का मकसद फेसबुक, ज़िंदगी का मकसद तव्हांजो नालो छा आहे? ज़िंदगी का मकसद त मूंखे सम्झ में नथो अचे त तव्हांजो छा नालो थियो। छा आहे? मुंहिंजे नाले खे छा कंदो तव्हां? मतिलबु तव्हां फेसबुक हलाईंदा हुजो, असांखे चरियो था कयो। मतिलबु 24 कलाक अबा ही ऑनलाइन हुजे, पाण खे तो दाबा ॾे वेठो, नालो त पुछी छॾियोसि न। साईं उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शेर आहे त इश्क खां माण्हू कीन न मुड़े थो, छा बि थिए पर प्यार करे। पर मां इहो चवंदुमि एड थियण खां माण्हू कीन न मुड़े थो, छा बि थिए पर एड थिए थो। हाणे तव्हांखे हिकिड़ी ख़बर आहे, निंड खई थी वञे। निंड त कयो थी वञे त अबे जी जेका शादी थियल आहे न, मिटनि माइटनि न कराई, अच्छा फेसबुक ते थियल अथई। फेसबुक ते फेक आईडीज़ हूंदियूं आहिनि छोकिरियुनि जूं, मुख़्तलिफ़ नालनि सां हूंदा छोकिरा आहिनि उहे सभु। मिड़ई अमा आंधी हुई जो सची आईडी ठाहे हिनखे एड कयई, पोइ ॾिसो था हालत। हाणे निंड ई निंड बस। ज़िंदगीअ जो मक़सदु माना सिर्फ़ु फेसबुक आहे तव्हांजो? फेसबुक न मुख़्तलिफ़ ॿिया बि आहिनि, रुगो फेसबुक। व्हाट्सएप बाक़ी न आहे। व्हाट्सएप तो छा कयो? गोलियो अथई तुंहिंजी दुश्मनी आहे। लाइन छा कयो अथई? ट्विटर छा कयो अथई? इहे माण्हूअ जे फ़ाइदे जे लाइ आहिनि, त जॾहिं हिनखे पॉज़िटिव वे सां यूज़ करे माण्हू पैकेज करे पोइ हलाईंदा। हिकु त इहो कंपनी वारनि जेके पैकेज कर लो फ्री का, हिकु त जेको कंपनी वारनि फ्री पैकेजिस शुरू कया आहिनि, हिते माण्हूअ खे अटो कोन थो मिले खाइण जे लाइ, मानी कोन थी मिले, ऐं पैकेजिस मथां पैकेजिस अचनि था, फ्री पैकेजिस 24 कलाक, हफ़्तो, महीननि जा महीना। फ्री छा जान भाउ, हफ़्ते जी घणी चार्जिस भरींदा आहियूं? 100 रुपया घणे पैकेज थींदो आहे भाउ? तव्हांखे ख़बर आहे त इहो तव्हांखे लेज़ी था कनि, कंपनी वारा लेज़ी था कनि, जीअं कोई बि उथी करे कमु न करे सघनि, न ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारे सघनि, न पंहिंजे हक़नि लाइ वॾी सघनि। असां सोशल नेटवर्क ते आवाज़ उथारियूं था न ज़ुल्म जे ख़िलाफ़ु। सोशल नेटवर्क ते कहिड़ो असर थो पए? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, छा ॿार जहिड़ा झगड़ा कयो? तव्हां फेसबुक या कहिड़ी बि तव्हां जेको आई डी खोले, नेटवर्क खोले, तव्हां हुन ते चीटिंग कयो। चीटिंग न चैटिंग। चेट कयो, चीटिंग बि आहे न हुन में मिक्स आहे। चेट कयो तव्हां, बसि यार तो ख़बर न आहे, माना सॼी राति तूं इंजॉय करे ईंदो न, तूं ॿी दुनिया में वेठो आहे, तो खाइण लाइ कुझु बि न हुजे, तोखे बुख न लॻंदी, उञ न लॻंदी, सॼी राति वेठो। असां सॼी राति चीटिंग चेट ऐं सुबुह जो निंड कंदा आहियूं। हाणे ख़बर अथव छा थियो विच में? चांहि मिलंदी आहे, मानी मिलंदी आहे, पाणी मिलंदो आहे, हर शइ मिलंदी आहे ॿिए खे, पर विच में गारियूं मिलियूं हले। ईअं ई हिकिड़ी एड कयई छोकिरी, अंग्रेज़ी आणी मुंहिंजे ॿाहिरि मुल्क जी, उन कयसि काल। हाणे सिंधी पियो ॻाल्हाए, अहिड़ी अंग्रेज़ी में गारियूं ॾींदो, मां त सम्झंदो आहे नी अंग्रेज़ी, मतिलबु अबा गारियूं थी ॾेई, न ही ख़ुशि करावत थी करे। याद अथई अबा? हाणे कल्ह राति न हिन सां फ़ाइदो कहिड़ो? जेकर तव्हां फॉरेनर सां अगरि तव्हां ॻाल्हायो था, चैटिंग कयो था, फ़ाइदो कहिड़ो हुन में? मथां ठही वञी वरी पोइ घुराईंदा पाकिस्तान। इहो आहे न, खोड़े शादी थी वञे, खोड़े शादी थी वञे। अब असां बि चाहियूं था त माना शादी थिए अबे वारनि जी बि। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ।